नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी इस्लाही कालम आहिनि, जंहिंमां हिकु नायाब कालम तव्हांजी नज़र पेश कजे थो। टांकियूं, टांका ऐं टोटका। जॾहिं हेठियां सिंध में कॾहिं बि वाराबंदी कोन थींदी हुई, नहरी निज़ाम मुसलसल रवां दवां रहंदो हो। जेकॾहिं को शाहूकार ठाराईंदो हो, ज़मीन जी सतह ते होदियूं यानी टांकियूं ठहियल हूंदियूं हुयूं। वाटरनि मां गॾे गाॾियुनि ते डम रखी या मशकूं या सांदारियुनि जे ज़रिए भरियूं वेंदियूं हुयूं। गुसले वञण लाइ खूहनि या वाटरनि ऐं कैनालनि जो रुख कयो वेंदो हो। औरतुनि लाइ ख़ासि मुक़ाम दरिया खां वठी कैनालनि ताईं ठहियल हूंदा हुआ, जिते हू कपिड़नि जो धोप यानी धोअण सां गॾु गुसल जो एहतमाम कंदियूं हुयूं। एॾी इज़त ऐं एतिराम परदेदारी जो ख़्यालु रखियो वेंदो हो, मजाल आहे को गैर मर्द उन तरफ़ लंघे वञे। छोकर छबर खे जुरत ई कान थींदी हुई। ॻोठनि जा रखवाला वॾेरा इन कम में ॾाढा सख़्तु हूंदा हुआ। अहिड़े हिसाब सां माल वग़ैरह लाइ खाणियूं ठहिरायल हूंदियूं हुयूं, जितां कचियुनि दीवारनि ऐं उन ते गारो यानी रागो करण ऐं मिटी खणण ऐं जानवरनि पालतू खे पाणी वग़ैरह पियारण जो कमु वरितो वेंदो हो। अहिड़ी तरह गोचर यानी अहिड़ा चरागाह ख़ाली हूंदा हुआ जिते ॻोठाणनि जो पालतू जानवर चरी सघनि। गाह वग़ैरह उन में कुदरती थींदो रहंदो हो। अहिड़ी रीति बुबरनि जा वॾा वण, जंहिंखे हुड़ियूं चयो वेंदो हो, जेके जझे अंदाज़ में हूंदियूं हुयूं, जंहिंजा काठ घर ठाहिण खां वठी जंहिंमें छन्ना, मन्ना, चौरा वग़ैरह ठहंदा हुआ, उन सां गॾोगॾु ॿारण जो कमु वरितो वेंदो हो। शादियुनि ऐं फ़ौतगियुनि में पाड़े जा माण्हू पाण पहुचाए वेंदा हुआ। पाण में एतबार ऐं नाता एतिरा त मज़बूत ऐं पाइदार हूंदा हुआ, जेकॾहिं कंहिं हिक जो को महिमान ईंदो हो त उहो सॼे पाड़े ऐं ॻोठ जो महिमान सम्झो वेंदो हो। उताकनि ते महिमाननि लाइ हर वक़्तु मानी, खीर ऐं लस्सी जो इंतज़ामु कयो वेंदो हो। खीर ऐं मखण खे विकिणणु वॾो ऐब सम्झो वेंदो हो। अहिड़ी तरह वरी थर में बरसातुनि जो पाणी सॼे साल लाइ महफ़ूज़ करण लाइ टांकी मिटीअ मां अहिड़ी महारत सां जोड़िया वेंदा हुआ। टांका मिटीअ मां अहिड़ी महारत सां जोड़िया वेंदा हुआ जो हुन में पाणी ख़राबु कोन थींदो हो ऐं सॼे साल दस्तियाबु हूंदो हो। पीअण लाइ अहिड़ी रीति अनाज लाइ गुदाम ठाहिया वेंदा हुआ ऐं माल जानवरनि लाइ खुराक खे ज़ख़ीरो कयो वेंदो हो। संवारत वारो नाई या दर्ज़ी सॼे साल लाइ मुक़ररु हूंदो हो, जंहिंखे फ़क़ति अनाज ॾिनो वेंदो हो। कुकड़, घेटा ऐं छेला महिमाननि लाइ ख़ासि पालिया वेंदा हुआ। कॾहिं बि मादी जानवर या कुकड़ हिलाल कोन कयो वेंदो हो। भाॼी जी जॻह ते खीर, मखण ऐं लस्सी जो इस्तेमालु घणो कयो वेंदो हो। जीअं जीअं इंसानु जदीद थींदो वियो, उन जदीद टोटका मैदान में मुतारिफ़ कराया। खाइण पीअण ऐं उथण वेहण जा स्टाइल तब्दील थींदा विया। घरनि जा डिज़ाइन मुख़्तलिफ़ सूरतुनि में साम्हूं अचणु लॻा। लाइट जी फ़राहमी घर घर थींदी वई। घरनि जे मथां टांकियूं ठहणु लॻियूं, उन्हनि जा नमूना मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सवारजणु लॻा। पाणी लाइ वाटर सप्लाई स्कीमूं अचणु शुरू थी वियूं ऐं तलाउ ठहणु लॻा। पाणी खे महफ़ूज़ बनाइण लाइ जीअं जीअं टांका जुड़िया त वाराबंदियूं शुरू थी वियूं। जीअं जीअं भाॼियूं अचणु लॻियूं त खीर, गिह, मखण, लस्सियूं ख़तमु थींदियूं वियूं। उतागनि जी जॻह ते होटलूं जुड़ियूं। मोहबत जी जॻह ते नफ़रतनि ऐं हसदनि जायूं विलारियूं। हया शर्म जी जॻह ते बेशर्मी अची वई। बुर्दबारी बर्दाश्त जी जॻह ते कावड़ बखीली काहे पई। कचहरियुनि जी जॻह ते फ़ोन, टीवी अची विया। समाजी वास्ता सियासत जे वर चढ़ी विया। अफ़रा तफ़रियूं, सुकून ऐं राहत आराम खणी वियूं। पालतू जानवर डेयरी फार्मनि में क़ैद थी विया। असुल कुकड़ फ़क़ति वेड़ लाइ वञी बचा हुआ। हाइब्रिड कुकड़ ऐं इंसान मुतारिफ़ थी विया। हर तरफ़ केमिकल शयूं मार्केट में पैकिंग में दस्तयाब थी वियूं। बसि टांकियूं, टांका ऐं टोटका असांजा पेट थी विया, जेके इंसाननि जी ख़्वाहिशनि खां वठी उन्हनि जे खूननि सां भरिजी फाटी रहिया आहिनि। पोइ बि असां पंहिंजो पाण खे जदीद इंसान सॾियूं पिया। मुसनिफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी साहिब।